अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइज। गुफ़्तगू कंदासूं मुल्क जे सियासी मंज़रनामे ते। अॼु जेको इंतिहाई अहम फ़ैसिलो सिंध हाई कोर्ट पारां ॾिनो वियो आहे, जंहिंमें सिंध हुकूमत जे पारां जेको बिल पास कयो वियो हो ऐं उनखां पोइ सिंध हुकूमत जे पारां जेके नेब जे हवाले सां समूरनि ऑफिसरनि खे हिदायतूं कयूं हुयूं त नेब में सिंध गवर्नमेंट जा मुलाज़िम या सिंध गवर्नमेंट सां लाॻापियल जेके वज़ीर उन जा केस न हलंदा, तंहिं लाइ नेब सां को ताउन न कयो वञे। अॼु हाई कोर्ट उन हवाले सां वाज़े हुकुम ॾींदे चयो आहे त सिंध जे अंदरि नेब जीअं कमु करे रही हुई उहे कमु कंदी रहंदी ऐं जेके माण्हू नेब खे जेके अंडर इंक्वायरी आहिनि उहे नेब वटि जवाबु ॾेई रहंदा। उन सॼे मंज़रनामे ते गुफ़्तगू कंदासूं। असांखे अॼोके प्रोग्राम में जॉइन कयो आहे सैयद अज़दुल्ला शाह राशिदी साहिबु, पाण क़ानूनी माहिर आहिनि। उन सां गुफ़्तगू कंदासूं ऐं उन सां गॾोगॾु हिन सॼे मामले ते मुंहिंजा जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि उन ते गुफ़्तगू कंदासूं। साईं राशिदी साहिबु, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहिबु, ही जेको सूबाई लॉ, प्रोविंशियल लॉ ऐं नेब जो कानून, पंहिंजो एहतसाब जो कानून हिननि पंहिंजो ठाहियो, KPK वारनि पंहिंजो ठाहियो, ही छा आहे? छा डुप्लीकेशन छो आहे? लीगल पोज़ीशन छा आहे? फयाज़ साहब, एक्चुअली इन सॼे मामले खे परखण लाइ असांखे आइन जी आर्टिकल 142 ऐं 143 खे सम्झणो पवंदो। इहे ॿई आर्टिकल्स, छो त पाकिस्तान जो आइन वफ़ाक़ी तर्ज़ जो आइन आहे, जंहिंमें जेको आहे सो डिवीज़न ऑफ पावर्स जी थियोरी जेका आहे उहा अप्लाई थींदी आहे। अच्छा, जॾहिं असां पॉलिटिकल साइंस पढ़ंदा आहियूं त यानी फेडरल फॉर्म ऑफ स्टेट में 3 क़िस्म जूं लिस्ट ईंदियूं आहिनि। सभ खां पहिरियां फेडरल लिस्ट अची वेंदी आहे, उनखां पोइ जेको आहे सो कंकरेंट लिस्ट अची वेंदी आहे, उनखां पोइ अची वेंदी आहे तव्हांजी प्रोविंशियल लिस्ट या स्टेट लिस्ट। अच्छा, हाणे फेडरल लिस्ट जेका आहे उन में एक्सक्लूसिवली पावर आहिनि फेडरल गवर्नमेंट जा, पार्लियामेंट जा, त उहा लेजिस्लेशन कंदी, उहा कानून साज़ी कंदी। प्रोविंशियल लिस्ट में एक्सक्लूसिवली पावर्स आहिनि प्रोविंसिस जा, उहे कंदा, फेडरेशन न कंदी। पाकिस्तान में त हाणे प्रोविंशियल लिस्ट आहे कोन न रही आहे, प्रोविंशियल लिस्ट आहे न पाकिस्तान में। पाकिस्तान लिस्ट पाकिस्तान में ख़तमु थी आहे पहिरियों दफ़ो। इहा ई थोरी एम्बिग्यूटी आहे जेका नाज़रीन खे सम्झणु खपे त अरिड़हीं अमेंडमेंट जेका थी 2010 में, उन पाकिस्तान जे आइन में सॼी कंकरेंट लिस्ट ख़तमु करे छॾी, फ़क़ति 3 सब्जेक्ट्स जेके उहे रोके वरिता। अच्छा, कहिड़ा रोके वरिता? 142 जी आर्टिकल अरिड़हीं अमेंडमेंट खां पोइ बि क्लियर आहे नाज साहब त क्रिमिनल लॉ, क्रिमिनल प्रोसीजर ऐं एविडेंस लॉ, इहा कंकरेंट लिस्ट, यानी को चए माण्हू त कंकरेंट लिस्ट सॼी ओबॉलिश थी वई आहे 18 अमेंडमेंट खां पोइ, त कंकरेंट लिस्ट में 142 आर्टिकल में इहे 3 सब्जेक्ट्स अञा बि मौजूदु आहिनि। अच्छा, जॾहिं उनमें वाज़े लफ़्ज़ में चयो वियो आहे त भई जेकॾहिं वफ़ाक़ी लॉ आहे त उहो प्रिवेल कंदो, प्रोविंशियल लॉ जेके आहिनि उनजे साम्हूं न बीह सघंदा। जेकॾहिं अॻे को प्रोविंशियल लॉ आहे त उहो बि जेको आहे नल एंड वाइड करार ॾींदो जेकॾहिं वफ़ाक़ी पंहिंजो पार्लियामेंट। हा, बिल्कुलु, इहा क्लियर पोज़ीशन आहे। हाणे तव्हांजे सवाल जो ॿियो हिसो जेको आहे त KPK लॉ ठाहे छॾियो, KPK एहतसाब कमीशन 2013 जी जेको आहे सो आहे, उहा अञा ताईं हले थी पई। ऐं हीअ बि जेको आहे सो बार बार इहा ई ॻाल्हि कनि पिया त असां जेको आहे सो जॾहिं KPK वारा ठाहे विया त असां ते छो एतिराज़ु आहे। मां हींअर TV ते वेठो हुउमि त चवनि पिया त KPK यानी PTI वारा असां सां असेंबलीअ में हा करे विया, हाणे वरी उनजी पटिशन फाइल कई आहे, त सिचुएशन क्वाइट डिफरेंट आहे। KPK जो जेको एहतसाब लॉ आहे या कमीशन जो जेको एक्ट आहे, उन नेब जी जेका प्रोसीडिंग्स आहिनि या नेब जो जेको हिन में सूबनि में अमल दख़ल आहे, उनखे कतई ख़तमु न कयो। उहो माना एंटी करप्शन जी जॻह ते हुन रिप्लेस कयो। जीअं एंटी करप्शन डिपार्टमेंट आहे, हा हा, उनजी जॻह ते हुननि हिकिड़ो पंहिंजो नओं एंटी करप्शन लॉ ठाहियो आहे। सेक्शन 35 KPK एहतसाब कमीशन जो सेक्शन 35, जंहिंमें लिखियलु आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ जे मथां हथु विझंदी नेब त उन में प्रोविंशियल एहतसाब कमीशन साइड ते थी वेंदी ऐं साॻियो रूल अप्लाई थींदो त ॿई जेकॾहिं साॻी जॻह ते हिकिड़े माण्हू में हथु विझनि त जहिड़े नमूने फेडरल लॉ प्रिवेल थिए थो पियो, अहिड़े नमूने जेको आहे सो नेब जी जेका इंक्वायरी आहे उहा प्रिवेल कंदी जेको आहे सो हिन प्रोविंशियल जेको आहे सो एहतसाब कमीशन ते। त हू टसल में आहे न। अञा मां तव्हांखे थोरो अॻिते वधायां त 2014 में KPK जो एहतसाब कमीशन जो एक्ट जेको आहे उहो चैलेंज थियो कोर्ट में, पेशावर हाई कोर्ट में। लार्जर बेंच ठही चीफ जस्टिस जे जेको आहे सरप्राई में 3 डिसंबर 2015 ते फुल जजमेंट आई मैरिट्स ते, जंहिंमें लिखियो वियो त KPK जो जेको कमीशन जो एक्ट आहे, एहतसाब कमीशन एक्ट आहे, उहो कंहिं बि जॻह ते इनकंसिस्टेंट न आहे
नेब ऑर्डिनेंस 1900 जेको आहे सो 99 सां त हाई कोर्ट पिशावर पंहिंजी लार्जर बेंच जी जजमेंट में चयो त ही कंहिं जॻह ते नेब ऑर्डिनेंस खे रिपील करे ई नथो KPK साहिब जेको कमीशन जो एक्ट जेको आहे त तंहिंजे करे इनकंसिस्टेंट न आहे त असां हुनखे छा हुनखे कीअं रद्द कयूं त उहा पोज़ीशन त क्लियर आहे ही बार बार जेके पीपल्स पार्टीअ जा माण्हू अची जेको आहे मिनिस्टर अची चवनि था पिया त KPK वारा ठाहे असांखे मनो था कनि एक्चुअली हुनजो एक्ट ऐं हिननि जे एक्ट में डिफरेंस आहे हाणे नेब जेको आहे नेब साबित थियो आहे त हिकिड़ो नाअहल इदारो आहे सुप्रीम कोर्ट जी जेका वर्डिक्ट आई पनामा केस जे अंदरि उनमें चयो वियो त नेब जेको आहे कमु नथी करे पए नेब नाअहल साबित थियो आहे त पोइ आख़िर असां छो उन नेब लॉ ते एॾो उहो था कयूं जे बजाए जेकॾहिं बहितर लॉस ठहनि था प्रोविंसिस जे अंदरि असेंबलियूं ठाहिनि थी पियूं त उनमें प्रॉब्लम छा आहे मिसाल तौरु मां अॼु ॾिठो पिया नेब जी वेबसाइट ते जेको हुयो MCB वारो जेको केस आहे मनशा साहिब ते उहो 2001 खां वठी अॼु ते अंडर प्रोग्रेस आहे इन्वेस्टिगेशन अंडर प्रोग्रेस 2001 अॼु 17 में वेठा आहियूं माना पूरा 16 साल 17 साल हुननि गुज़ारे छॾिया आहिनि ऐं उनखां पोइ बि उहो केस जेको आहे उहो अॼु जो अॼु उहे पियो छो चीफ सेक्रेटरी सिंध जो जेको अॻूणो हुयो सिद्दीक मेमन साहिब ते 2008 जो केस पियो आहे 7 साल ॿिया थी विया 7 छो बल्कि 9 साल थी विया ईअं तव्हां ॾिसो ॿिया केतिरा ई अणगणिया केस आहिनि जंहिं जो तव्हां ॾिसंदो 10-10 साल 5-5 साल 8-8 साल मियां नवाज़ शरीफ़ साहिब जो केस जेको आहे FIA में जेके अपॉइंटमेंट्स जे हवाले सां 1999 जो केस आहे मतिलबु छा जॾहिं सुप्रीम कोर्ट पाण लिखियो त नेब जेको आहे पंहिंजो कमु करे ई कोन थी पोइ छो नेब हुजे माना न ॾिसो सवाल नायब साहिबु इन शइ जो न आहे त नेब जी परफॉर्मेंस कहिड़ी आहे सवाल आहे लीगलिटी ऐं कॉन्स्टिट्यूशनलिटी ऑफ एन एक्ट जेको सिंध असेंबली पास कयो आहे असांजे जेकॾहिं तव्हां नेब जी ॻाल्हि था कयो त जनरली असांजे कोर्ट्स में केसिस जेके आहिनि उहे पेंडिंग आहिनि उहे भले को थाणे वारो जेको आहे सो आम IO जेको आहे सो हुनखे इन्वेस्टिगेट करे या एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट एक्ट जेको 1991 जेको सिंध जो आहे उनजी परफॉर्मेंस बि तव्हांजे अॻियां आहे सवाल इहो न आहे त नेब जी परफॉर्मेंस छा रही आहे सवाल इहो आहे त छा नेब जे हिकिड़े फेडरल लॉ जे मौजूदगीअ में तव्हां सिंध असेंबलीअ वारा जॾहिं त कंकरेंट लिस्ट में वाहिद क्रिमिनल लॉ इहो सब्जेक्ट बचियल आहे उन जे मौजूदगीअ जे बावजूद बि तव्हां का नओं लॉ आणे सघो था जवाबु आहे न ही इवन सिंध आर्म्स एक्ट आहे 2013 जो जेको हिननि जेको आहे पहिरियां हूंदी हुई 1965 जी आर्म्स ऑर्डिनेंस उनखे ख़तमु कयूं उहो बि लीगल आहे राजदीप साहब हिकिड़ी ॻाल्हि आहे न त तव्हां लीगलिटीज़ ऐं कॉन्स्टिट्यूशनलिटीज़ जे बुनियाद ते ॻाल्हाइणु चाहियो था पिया हक़ीक़त इहा आहे त हिन मुल्क जे अंदरि समूरा फ़ैसिला थियनि था सियासत जे बुनियाद ते नेब जेको आयो कानून छाजे लाइ आयो पोइ नेब ज़ादा जो टर्म इस्तेमालु थियो उहे माण्हू जेके नेब जे ख़ौफ़ खां हिकिड़ियूं पार्टियूं छॾे परवेज़ मुशर्रफ जो उन्हनि हथु मज़बूत कयो जेके माण्हू न ठहिया परवेज़ मुशर्रफ सां उन्हनि जे मथां केस नेब जा टहंदा विया मसइलो सिर्फ़ु असां वटि लीगलिटीज़ ऐं कॉन्स्टिट्यूशनलिटीज़ जो न आहे को मसइलो इहो आहे त इहे सभु शयूं पॉलिटिकल हुन ते बि असरु अंदाज़ थियनि थियूं तंहिं करे उन्हनि शयुनि खे पॉलिटिकली ॾिसण जो बि त आख़िर ज़रूरत आहे न ईअं त न आहे त शयूं जेको तव्हां हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल बैरियर तव्हां ठाहे छॾियो हिकिड़ो उनजो हिकिड़ो ठाहे छॾियो सियासी तरह ते उहो मिसयूज़ थींदो रहे उनखे कीअं रोकींदो न ॾिसो इहे ॿ शयूं आहिनि एज़ ए लॉयर थी मां वरी पंहिंजे कानून जी ॻाल्हि कंदुमि एज़ ए कॉमन सिटीज़न ऑफ पाकिस्तान थी मां तव्हांखे हिन ॻाल्हि जो जवाबु ॾियां थो पियो ॾिसो सभ खां पहिरियां अॼु बि ॾिसो नवाज़ शरीफ़ हेतिरा ॾींहं जेको आहे सो GT रोड ते बीही रड़ियूं करे सुप्रीम कोर्ट अदालतनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए अॼु वरी बि पटिशन फाइल कई न रिव्यू पटिशन फाइल थी न यानी वरी बि फिरी घिरी तव्हांखे रस्तो इन इदारनि जो ई आहे इहे कसा आहिनि इन्हनि में जेको आहे सो उहा जान कोन्हे का रस्तो तव्हांखे थो वठिणो पवंदो साॻियो ई मां तव्हांजे सवाल ते अचां थो पियो त छा जेकॾहिं ही सिंध जेको आहे सो रिपील नेब ऑर्डिनेंस या एक्ट जेको 2017 हींअर जेको 2-3 ॾींहं पास थियो आहे छा इहो पॉलिटिकल यूज़ नथो थी सघे अॼु तव्हां ॾिसो चीफ जस्टिस साहिबु तव्हां उथंदे पाण ई जेको आहे पंहिंजे प्रोग्राम जे इंट्रोडक्शन में चयो त चीफ जस्टिस साहिबु जेको आहे घुरायो आहे जेको आहे त बाबा केतिरनि जेको आहे ब्यूरोक्रेट्स ऐं केतिरनि पॉलिटिशियन्स ऐं मिनिस्टर्स जे ख़िलाफ़ु केसिस आहिनि मां तव्हांखे हिकिड़ो थोरा तव्हां 2 सेकेंड वठंदुमि त 2015 में सुप्रीम कोर्ट जी फुल जजमेंट आई त जॾहिं तव्हां कंहिं नए एक्ट खे पार्लियामेंट जे या सूबाई असेंबलीअ खे ॾिसंदो त उहो कानून जे सां ठहकंदड़ आहे या न आहे ॿिया ग्राउंड सां लॻोलॻि तव्हांखे इहा बि शइ ॾिसबी त कहिड़े हालात में ठाहियो वियो आहे आया को मैलिस त न आहे का बदनियती त न आहे कंहिं शइ को बचण लाइ त जेको आहे न ठाहियो वियो आहे त उन डिसीशन में इहो हिकिड़ो एक्स्ट्रा ग्राउंड वरितो अच्छा जेकॾहिं फेडरल लेवल ते इहा शइ मिसयूज़ थिए थी पई त छा भला
हिते हींअर महसूसु थिए पियो हिन हालात में त जेको आहे सो तव्हां नेब जेका आहे उहा तव्हांजे मिनिस्टर्स में हथु विझे थी, तव्हांजे ब्यूरोक्रेट्स में हथु विझे थी पई, ऐं तव्हां हुन खां बचण लाइ जेको आहे तव्हां सिंध असेंबली जो रस्तो वरितो त घटि में घटि कानूनी कमु त कयो। कहिड़े नेब कंहिंखे वरितो आहे? नेब हे साईं तव्हांजी जेको आहे सो कंहिंखे वरितो? डॉक्टर आसिम साहब जो केस थो हले पियो, ॾिठव ठीकु आहे, हले थो केस, हेतिरे अरसे ताईं हुन ते ॿधो। शर्जील मेमन साहब जो जेको आहे सो मथां जेको आहे सो केस थो हले पियो, हाई कोर्ट में अञा इंटरिम बेल पोइ छा थियो? हू आयो बेल ते आयो आहे, वेठो आहे, तव्हांजो केस हले थो पियो, भली हलायोसि। त पर ॾिसो न साईं, हाणे मां इहा ॻाल्हि चवां थो त नेब जे मामले में जेका असां वटि जेको हेल्थ ऐं नेब जो तजुर्बो आहे, परवेज़ मुशर्रफ जे ॾींहंनि खां वठी नेब पॉलिटिकली इस्तेमालु थी आहे, नंबर 1। एग्रीड। नंबर नेब वटि सिलेक्टिव जेको आहे पंहिंजो उहो उनजो केसिस जो जेको तस्वुरु आहे, हिकिड़ा केस आहिनि जेके सेटल थी विया, जीअं नवाज़ शरीफ़ साहिब जो 1999 जो केस अञा ताईं अंडर हो प्रोसेस आहे, छाकाणि हुनजी परवेज़ मुशर्रफ सां जेको आहे एनआरओ थी वियो, हू सऊदीज़ आया, विच में जहाज़ खणी बैगूं खणी हलिया विया, उहो केस नेब ठप करे रखी छॾियो, अॼु ॾींहं ते हुते पियो आहे। सही ॻाल्हि आहे। मां चवां थो नेब जो जेको इदारो आहे उहो हाणे त सुप्रीम कोर्ट जी पंहिंजो हुन में लिखी छॾियो त भई हिकिड़ो इनएफिशिएंट इदारो आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं कमर ज़मान चौधरी जेको हुनजो हेड आहे उनखे त बाक़ाइदा सुप्रीम कोर्ट चई छॾियो आहे जेको आहे हीअ फलाणे केसिस में त हिन जो को वजह वास्तो न हूंदो। सही ॻाल्हि आहे। जंहिं इदारे जो हेड ऐं उन इदारे जी कारकर्दगी जे बारे में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान क्लियरली लिखियो आहे त उन इदारे खे तव्हां कीअं मतिलबु उनजे जंहिं बि पासे खां उनखे बचाइण जी कोशिशि कयूं या उनजे बारे में दलील ॾियूं त उहो भली उनजे आइनी कानूनी ज़रूरत हुजे, पर उहो इदारो परफॉर्म ई कोन थो करे न। साईं एज़ ए पाकिस्तानी थी मां चाहियां थो पियो त हिन मुल्क में घणे खां घणी प्रोविंशियल ऑटोनॉमी हुजे। असां पंहिंजो लॉस जेके आहिनि जेके सूबनि सां रिलेटेड आहिनि पाण ठाहियूं, पर नाज़ साहब वरी बि हुनजो तव्हां कानूनी हल कढंदव न। जॾहिं तव्हांजे कनकरेंट लिस्ट में मौजूदु आहे त क्रिमिनल लॉ ते फेडरेशन खे जेको आहे सो पहिरियां जेको आहे सो हक़ु आहे करण जो, त तव्हां ईअं झेड़ा करे त कोन जेको आहे सो थींदा आहिनि मुल्क में तब्दीलियूं, या जेको आहे सो सियासत जे नज़र जेकॾहिं नेब चढ़ी वई या एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट चढ़ी वई त हुनजो बि को कानूनी हल कढियो वेंदो। ईअं तव्हां हिकिड़ो एक्ट ठाहे छॾियो, हुन खां पोइ रुसवाई थींदी। हाणे ॾिसो छा थियो पहिरें ॾींहं ते ई हितां जी सिंध जी हाई कोर्ट आहे न, हुन नेब खे कमु करण लाइ चई छॾियो, यानी तव्हांखे वरी बि न कानून मां रस्तो कढणो आहे। कानून खां तव्हां ॿाहिरि त नथा वञी सघो न। इंटरनेशनली तव्हां US कॉन्स्टिट्यूशन में हलिया वञो, इंडिया जो तव्हांजो पाड़ेसरी मुल्क आहे उनजे कॉन्स्टिट्यूशन में हलिया वञो, त जेका कनकरेंट लिस्ट आहे उन में जेकॾहिं को सब्जेक्ट लिखियलु आहे त सभ खां पहिरियां हक़ु जेको आहे फेडरेशन जो आहे। या त तव्हां जॾहिं ज़रदारी साहिबु हुई उन ज़माने में गवर्नमेंट 2010 में अरिड़हीं अमेंडमेंट आई न, जॾहिं ॿियूं सभु शयूं वापसि कयूं सूबनि खे, त भला हीअ शइ छो रखियो? उहो त हाणे उहो पाण अरिड़हीं तरमीम करण वारा हाणे पछताइनि था त असां 62-63 में हथ छो न विधासीं, असां फलाणियूं शयूं छो न कयोसीं। उहो त हाणे पाण रड़नि था पिया, पर मसइलो जेको आहे पंहिंजो राशिदी साहिबु उहो इहो आहे त हिते असां वटि जेको आहे मतिलबु मां त वरी उन सुवाल ते चवंदो त नेब कयो त कुझु न आहे। मिसाल तौरु मूं हिते नेब जा पंहिंजो ऑफिसर बि हिते आया, मूं हुननि खां पुछा की केतिरा भेरा, त भई तव्हां मिसाल तौरु हीअ जेको लोकल गवर्नमेंट जो सेक्रेटरी अॻूणो जेको अली अहमद लुंड ते हुनजो केस आहे, हाणे पाण में ठाहियूं उन ते केस छा आहे? उन ते केस इहो न आहे त हुन जेको आहे उनजे दौर में को ग़लति भर्तियूं थियूं। इहो साॻियो केस आहे जेको हिननि ते हुयो त बियॉन्ड द लीगल मीन्स जेको आहे ऑफ इनकम जेको आहे तव्हांजो जेको एसेट्स वधीक आहिनि, इहो हुन ते केस आहे जेको नेब रजिस्टर कयो आहे। हुन ते केस मूं वटि शायदि हुजे हुनजा डिटेल। हा, इन्वेस्टिगेशन अगेंस्ट अली अहमद लुंड, सेक्रेटरी बल्दियात गवर्नमेंट ऑफ सिंध, एसेट्स बियॉन्ड नॉन सोर्सिस ऑफ इनकम। हाणे मूंखे ॿुधायो त उन दौर में ग़लति भर्तियूं थियूं, हज़ारनि जी तादाद में बल्दियात में ग़लति भर्तियूं थियूं, जंहिंजे बुनियाद ते हिननि पाण लिखी ॾिनो कोर्ट में त भई हीअ असांजा 16 ऐं 17 ग्रेड जा डायरेक्ट असांजे माण्हू खे आहिनि, हे लीगल आहिनि। हाणे तव्हां सिर्फ़ु उन लिस्ट मां ई नज़र घुमायो त तव्हांखे उन में 101 जी हिकिड़ी लिस्ट आहे, 86 माण्हुनि जी ॿी लिस्ट आहे। तव्हांखे नज़र ईंदो त तव्हांखे 40-50 माण्हू सिर्फ़ु जेको आहे आगा सिराज दुरानी साहिब जे हल्के मां नज़र ईंदा। उनखां पोइ ॿिया तव्हांखे नज़र ईंदा को पीपल्स पार्टी जो फलाणे MP जो पुटु, को फलाणे जो भाइटियो, को फलाणे जो फ़कीरदास खोसे जो, को जेको आहे तव्हांखे पंहिंजो जेको आहे हीअ जेको असांजो अहमद अली पिताफ़ी साहिबु आहे, या जेको आहे न ॿियो आहे, समूरा तव्हांखे उहे नज़र ईंदा त हीअ जेको आहे उहो थी वियो आहे। मतिलबु असांजो कानून खे इहो नज़र न आयो त इहो जेको सॼो केस आहे इहो पॉलिटिकली मोटिवेटेड आहे, इन जे पुठियां पॉलिटिकल हिन वज़ीर खे कुझु न चयो वियो। तालीम जे अंदरि भर्तियूं थियूं, जाली भर्तियूं थियूं, सॼी सिंध जे बचे खे ख़बर आहे त पीर मज़हर साहिबु उन में इन्वॉल्व हुयो। उनजे पुटु जेको आहे जेको उन वक़्तु जेको आहे
ऑर्डर विराईंदो वठंदो हुयो, पने ख़ाली ऑर्डर जिते किथे विराईंदा वठंदा हुआ। अॼु हिते कुझु न थी सघियो आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त असां वटि इहा जेका बैटल आहे इदारनि जी, त हीउ इदारो हू इदारो, इदारा कनि त कुझु कोन था। न इहा त सॼे मुल्क जा हालात अहिड़ा आहिनि, सची ॻाल्हि इहा आहे। क़ौमुनि जी तरक़ी नाज़ साहिबु जेको आहे सो हिकिड़नि ॾींहंनि में, सालनि में या डिकेट्स में न थींदी आहे। पाड़ेसरी मुल्क बि असांजा ॾिसो, आस्ते आस्ते ईअं वधिबो आहे। वरी बि तव्हांखे इन गंद मां ई निकिरणो पवंदो। तरक़ीअ जा जेके बि तव्हांखे मरहला तइ करणा आहिनि, तव्हांखे इन्हनि ई जॻहियुनि तां जेको आहे पंहिंजा रस्ता ठाहिणा पवंदा। जॾहिं ॾिसो, जेकॾहिं को सम्झे थो पियो त नेब जेको आहे सही कमु नथी करे, इमरान ख़ान वियो, इमरान ख़ान वञी उते पहुतो, पहुचण खां पोइ जेको आहे सो नेब जा इहे सभु करतूत जेको आहे सो खणी आया, जंहिंमें हेॾी वॾी 550 पेजिस जी जजमेंट अची वई त उन में लिखियो वियो त बाबा असां हिन 184(3) जी जुरिसडिक्शन या अख़्तियार तॾहिं था वठूं जो नेब जे चेयरमैन खे घुरायोसि, हुन खां 3 दफ़ा पुछियोसि त बाबा ॾे ख़बर हुदैबिया पेपर मिल्स जो जेको आहे सो जेको रेफरेंस जेको आहे सो क्वॉश करे छॾियो हाई कोर्ट, तूं छो न कयो? चुप। भला आईंदा अपील कंदे? ख़ामोश। ॿियो को इदारो FIA कोन्हे को। जॾहिं को बचियो ई नाहे त सुप्रीम कोर्ट उन जेको आहे सो कॉमन लॉ जे मैगज़म ते वई त फॉर एवरी रॉन्ग देयर इज़ अ रेमेडी। मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो, पोइ अची ॻाल्हायूं था त आख़िर सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेको असां परवेज़ चौधरी इफ़्तिख़ार जी सुप्रीम कोर्ट खां पोइ असांखे जेको उनजो एक्टिव रोल नज़र आयो आहे, छा हिकिड़ो वाहिद इदारो हूंदो जेको समूरे मुल्क जा मसइला हल कंदो, या उनजे अंदरि पंहिंजी जेके केतिरी स्ट्रेंथ आहे जो उहो मुल्क जे समूरे मसइलनि खे हल करे सघे, या इहो जेको एक्टिविज़म आहे इहो एक्टिविज़म असांजे अंदरि मुल्क जे हिकिड़े ॿियनि इदारनि जो जेको रोल आहे हू अंडरमाइन पियो करे, उनजे मथां इनक्रोच पियो करे, इन सॼे मसइले ते बि गुफ़्तगू कंदासीं। नाज़रीन वटि वक़्फ़ो वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं, तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते हलायूं। गुफ़्तगू हलंदड़ आहे नेब जे हवाले सां सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो, जंहिंमें नेब खे सिंध में कमु करण जो बाक़ाइदगी सां इख़्तियार न वियो आहे। उन सां गॾोगॾु हाई कोर्ट जेको आहे सिंध गवर्नमेंट जे उन्हनि ऑफिसरनि ऐं वज़ीरनि ऐं MPAs जा नाला बि घुरे वरिता आहिनि जेका केस नेब में हलंदड़ आहिनि। उन मसइले ते गुफ़्तगू हलंदड़ आहे, छो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी राशिद साहब, कोर्ट उन हवाले सां ॿ ॻाल्हियूं असांजे साम्हूं आयूं आहिनि, ख़ासि तरह इफ़्तिख़ार चौधरी जे वक़्त खां पोइ जेको सुप्रीम कोर्ट ऐं असांजे उन्हनि कोर्ट जो रोल नज़र आयो, उन हवाले सां बैरिस्टर ज़मीर घुमरो साहिबु सिंध जा एडवोकेट जनरल साहिबु असां सां टेलीफोन लाइ था वञनि। घुमरो साहिबु सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। घुमरो साहिबु, अॼु जेको सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे बहसियत एडवोकेट जनरल सिंध, तव्हां उनखे कीअं डिफाइन कंदा? मुंहिंजे ख़्याल में सिंध हाई कोर्ट पार्शल हिकिड़ो ऑर्डर पास कयो आहे, जंहिंमें पार्शली हुननि इहो कयो आहे त जेके पेंडिंग इंक्वायरीज़ आहिनि या प्रोसीडिंग्स आहिनि नाइब जूं उहे कंटिन्यू रहंदियूं, बाक़ी न्यू जेके प्रोसीडिंग्स आहिनि उहे नथी वठी सघनि। छो त असांजो एक्ट जेको आहे सो उहो बहाल आहे, असांजा जेके करस्पॉन्डेंट्स आहे नाइब खे उहे लेटर्स बि बहाल आहिनि। बाक़ी सो फार एज पेंडिंग जेके इंक्वायरीज़ आहिनि या इन्वेस्टिगेशन आहिनि या रेफरेंसिस आहिनि उहे जारी रहंदा, बाक़ी नवां जेको आहे सो दाख़िल न थींदा। ऐं असांजे एक्ट खे इन लिहाज़ खां जेको आहे सो मञियो वियो। इहो सिंध हाई कोर्ट वाज़े चयो आहे त उहो एक्ट जेको सिंध असेंबली जो आहे, सिंध असेंबली जेको एक्ट पास कयो आहे उहो एग्ज़िस्ट करे थो, छाकाणि त 142 जो जेको ॿुधायो पियो वञे त उन हिसाब सां सिंध जो जेको एहतसाब ला आहे उहो शायदि एग्ज़िस्ट न करे सघे। न 142 जो उन में कोई इशू कोन्हे, उहो खणनि था त 143 में जेको आहे सो आहे त जेकॾहिं जेको आहे सो पार्लियामेंट एंड प्रोविंशियल असेंबलीअ खे लॉ ठाहिण जो पावर हूंदो त उन में जेको आहे सो पार्लियामेंट जो लॉ जेको आहे सो उहो प्रिवेल कंदो। पर उन आर्टिकल में इहो क्लियरली लिखियलु आहे, इफ पार्लियामेंट इज कॉम्पिटेंट दिस इज द लेजिस्लेशन ऑन प्रोविंशियल सब्जेक्ट ऑफ मेयर्स टू कम्बैट करप्शन। हे को क्रिमिनल लॉ ते लेजिस्लेशन न आहे। क्रिमिनल लॉ आइन में ॿिए तरीक़े सां डिफाइंड आहे ऐं क्रिमिनल लॉ डिक्शनरी में ॿिए नमूने सां डिफाइंड आहे। क्रिमिनल लॉ आइन में ईअं डिफाइंड आहे त क्रिमिनल लॉ इंक्लूड्स ऑल मैटर्स इन द PPC एंड एक्सक्लूड्स ऑफेंसेस विद रिस्पेक्ट टू फेडरल एंड प्रोविंशियल गवर्नमेंट डिपार्टमेंट। जेका क्रिमिनल लॉ जी डेफिनेशन आहे उहा कॉन्स्टिट्यूशन में हिकिड़ी आहे, ही वञनि था जेको आहे सो डिक्शनरी डेफिनेशन ते, त जेके बि क्रिमिनल लॉ आहे ईअं त पोइ असां इरिगेशन ते एक्ट पास न करे सघूं, असां वाटर बोर्ड जो एक्ट बि पास न करे सघूं, असां का पेनल्टी न विझी सघूं, इहो त नथो थी सघे न, इहो त पॉसिबल ई न आहे।
आर्टिकल 143 में इहो लिखियल आहे त इफ पार्लियामेंट इज कॉम्पिटेंट ऐं जेकॾहिं लॉ पोइ कॉन्फ्लिक्ट हूंदो त पोइ पार्लियामेंट इज नॉट कॉम्पिटेंट टू लेजिस्लेट अ प्रोविंशियल सब्जेक्ट। न पर जीअं अॻे नैब बि हुई, असांजो जेको आहे इन पंहिंजो जेका लॉ हुयो असांजो एंटी करप्शन जो, ॿई लॉज एट अ टाइम एग्ज़िस्ट कंदा हुया, ऐं छा ईअं नथो एग्ज़िस्ट थी सघे त नैब उएं ऑपरेट कंदी रहे? न ॿ लाॻी था थी सघनि। इहो त 1937 में जॾहिं खां असांजो सूबो जेको आहे सो सूबे में पहिरीं गवर्नमेंट आई, 1937 खां वठी 1997 ताईं प्रोविंसिस जी जेका एंटी करप्शन रिजीम आहे उहा सेपरेट रही आहे, असांजो लॉ सेपरेट रहियो आहे ऐं फेडरल गवर्नमेंट सेपरेट रहियो आहे। फेडरल गवर्नमेंट जो सिविल सर्वेंट्स एक्ट जेको आहे पंहिंजे मुलाज़िमनि जे लाइ सेपरेट आहे, असांजो सेपरेट आहे। फेडरल गवर्नमेंट जी पब्लिक सर्विस कमीशन पंहिंजी सेपरेट आहे, असांजी सेपरेट आहे। ही जेको आहे सो मिसकंडक्ट थो अची वञे, छो त मिसकंडक्ट जी डेफिनेशन इहा आहे त उन में करप्शन बि थी अचे ब्लैक क्लासिकल में। त ही जेको मिसकंडक्ट जे हवाले सां जेके अफेंसिस आहिनि उन ते प्रोविंशियल गवर्नमेंट जेको आहे सो मयस टू कम्बैट करप्शन में पंहिंजो लॉ ठाहींदा आहिनि ऐं फेडरल गवर्नमेंट पंहिंजो ठाहींदी आहे, छो तव्हां सूबे जे एग्जीक्यूटिव अथॉरिटी जेका आहे कॉन्स्टिट्यूशन में उन ते एग्जीक्यूटिव अथॉरिटी कैबिनेट ऐं चीफ मिनिस्टर जी आहे। उन में फेडरल गवर्नमेंट इंटरफियर नथी करे सघे त असां क्रिमिनल लॉ ठाहियूं उन में इंटरफियर कयो वञे, छो त इहे नैब जी जेका डिविएशन आहे इहा 1997 में एहसाब एक्ट ऐं 1999 में नैब ऑर्डिनेंस जेको आहे, अदरवाइज़ तव्हांखे 60 सालनि में किथे बि तव्हांखे न मिलंदो त जेको आहे फेडरल गवर्नमेंट जा मुलाज़िम ऐं उन्हनि जा जजिस, उन्हनि जी प्रोसिक्यूशन, इवन CRPC में बि हाणे सेक्शन 197 में लिखियल आहे त उहो फेडरल गवर्नमेंट कंदी ऐं प्रोविंशियल जेको आहे एम्प्लॉइज ऐं जजिस जी प्रोसिक्यूशन उहा प्रोविंशियल गवर्नमेंट कंदी। इहो सेपरेशन शुरू खां बिकॉज एग्जीक्यूटिव अथॉरिटी हिक ॿिए जे बि फेडरल गवर्नमेंट या प्रोविंशियल गवर्नमेंट इंटरफियर नथा करे सघनि। इहो रुगो नैब जे ज़रिए पहिरियों दफ़ो इन लॉ खे अप्लीकेबल कयो टू द प्रोविंसिस, जेको अनकॉन्स्टिट्यूशनल आहे ऐं इट इज़ अ फ्रॉड अंडर कॉन्स्टिट्यूशन। त पोइ जेकॾहिं अनकॉन्स्टिट्यूशनल आहे जीअं तव्हां चओ था पिया, त पोइ हाई कोर्ट कीअं थी चए त जेको अनकॉन्स्टिट्यूशनल लॉ इनक्रोच कयो प्रोविंसिस जे हुन डोमेन खे, उहो उनजे अंदरि जेके इंक्वायरियूं हलंदड़ आहिनि उहे हलंदियूं रहंदियूं? उहो त असां आर्डर सां इत्फाक़ कोन था कयूं न, असांखे आर्डर ते जेको आहे सख़्तु रिजर्वेशन आहिनि त इहो आर्डर पास नथो करे सघे, छो त को लॉ सस्पेंड नथो करे सघे एंड वी आर डिसाइडिंग टू गो टू द सुप्रीम कोर्ट, सो द सुप्रीम कोर्ट में मैटर जेको आहे प्रोसीड थी वियो आहे। असां इन आर्डर सां इत्फाक़ कोन था कयूं, इहो आर्डर बिल्कुलु लॉ खे सस्पेंड नथो करे सघे। प्रोविंशियल असेंबली जो ई पावर आहे त जेको आहे सो पंहिंजे प्रोविंशियल सब्जेक्ट्स जे बारे में लेजिस्लेशन करे ऐं मयस टू कम्बैट करप्शन, इहो प्रोविंशियल सब्जेक्ट आहे। ऐं आर्टिकल 142 में पार्लियामेंट ते मुकमिल तौर ते पाबंदी आहे त पार्लियामेंट शैल नॉट legislate on the subjects not enumerated in the federal legislative list. Federal legislative list में जेके सब्जेक्ट आहिनि ॿाहिरि आहिनि उनखां, उन ते पार्लियामेंट ते मन लेजिस्लेशन नथी करे सघे। इन करे मयस टू कम्बैट करप्शन इज़ अ प्रोविंशियल सब्जेक्ट, यानी सूबनि में जेको आहे एंटी करप्शन लॉज आहे उहे कीअं प्रोविंशियल जेको आहे इनेक्ट कया, माना उनखे पावर हुयो त इनेक्ट कयो न, हे त नैब त पोइ आयो, पोइ जी कहाणी आहे न। त प्रोविंशियल जेको आहे पंहिंजा एंटी करप्शन एक्ट कहिड़े कानून तहत कहिड़े कॉन्स्टिट्यूशन जे प्रोविजन तहत कया, त उनखे पावर हो त पंहिंजे मुलाज़िमनि खे जेको आहे प्रोसिक्यूट करे सघनि एंटी करप्शन लॉज जे तहत। त फेडरल गवर्नमेंट कीअं अची असांजे मुलाज़िमनि जा असांजे माण्हुनि खे प्रोसिक्यूट कंदी? दिस इज फ्रॉड अंडर कॉन्स्टिट्यूशन एंड संगीन कॉन्स्टिट्यूशन जी वायोलेशन आहे। पोइ ही जेका हिन वक़्तु पोजीशन आहे हेल्थ जेके केस इन्वेस्टिगेशन में आहिनि, जंहिंमें अॻूणे चीफ सेक्रेटरी खां वठी सेक्रेटरीज़ खां अलावा जेको आहे TMOs ताईं जेको आहे काफ़ी हिकिड़ी वॾी लिस्ट आहे, छा उहे माण्हू अंडर पंहिंजो उहे नैब जे कानून तहत प्रोसिक्यूट कया वेंदा? उहो ॾिसो त उहे सभु माण्हू चैलेंज मिलिया वेंदा, नवां केसिस दाख़िल कोई कोन थींदा। न तव्हां त चओ था न त हाई कोर्ट अॼु जेको आहे चयो आहे त जेके पुराणा केसिस आहिनि उहे जेका इंक्वायरी नैब कंदी बहरहाल। हाँ, उहो आर्डर जेको आहे सो हाई कोर्ट जो जेको आहे सो इख़्तिलाफ़ी आहे ऐं उन ते ज़ाहिर आहे माण्हू पंहिंजो जेको आहे सो कॉन्स्टिट्यूशन राइट अख़्तियार कंदे उन आर्डर खे चैलेंज कंदा ऐं सेंट्रल गवर्नमेंट बि डिसाइड कंदी त जेको आहे हिन आर्डर खे चैलेंज कयो वञे, छो त कोर्ट त आर्डर करे सघे थी, उनजो आर्डर अपीलेबल आहे, कोर्ट उन में आर्डर में का बि ग़लती करे सघे थी एंड वी हैव द राइट ऑफ अपील बिफोर द हायर कोर्ट। सो उनजे करे गवर्नमेंट बि डिसाइड कंदी त हीउ जेको आर्डर आहे उहो जेको आहे सो असां जेको एक्ट पास कयो आहे उनजे वायोलेशन में आहे, असीं जेको आहे ज़ाहिर आहे उहो सुप्रीम कोर्ट में एजिटेट कंदासीं। बाक़ी एज़ फार एज न्यू केसिस आर कंसर्न, नवां केस दाख़िल न थींदा, पुराणा पेंडिंग जेको आहे। इहा जेका ॻाल्हि तव्हां चओ था नवां केस दाख़िल न थींदा, इहा अॼोके हाई कोर्ट जे फ़ैसिले मां वाज़े आहे या तव्हां हुनजी इंटरप्रिटेशन था? हुन में वर्ड तव्हां हुन में हाई कोर्ट जे आर्डर में ॾिसंदव पेंडिंग लिखियलु आहे, ओनली पेंडिंग लिखियलु आहे, त पेंडिंग केसिस प्रोसीड कंदा। सो फार एज असांजे एक्ट ते त सस्पेंड न कयो वियो आहे न वरी असांजा जेके लेटर्स लिखिया आहिनि उनखे सस्पेंड कयो वियो आहे। हाई कोर्ट सिर्फ़ु एसि ताईं चयो आहे त पेंडिंग जेके आहिनि प्रोसीडिंग्स उहे नैब जारी रखंदो, बाक़ी न्यू त नथो करे सघे, उहो त असांजे एक्ट में शामिल आहे। वॾी महिरबानी ज़मीर घुमरो साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, बैरिस्टर ज़मीर घुमरो सिंध जा एडवोकेट जनरल असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हुआ। जी राशिद साहब, तव्हां ॿुधो हुकूमती मौक़ुफ़ बैरिस्टर साहब जेको असांखे वाज़े नमूने सां ॿुधायो त जेको लॉ खे सस्पेंड न कयो आहे अब कोर्ट जो अॼोको जेको फ़ैसिलो आहे, ऐं ॿियो हुन चयो त लफ़्ज़ लिखियलु आहे उन ऑर्डर में अंदरि पेंडिंग केसिस जेके आहिनि उहे हलंदा। हाँ, पोजीशन इहा ई आहे। ऐं टी जेका ॻाल्हि हुन चई त जेको आहे असां जेके लेटर लिखिया आहिनि पंहिंजे इदारनि खे त बाबा नैब जा हाणे ॿिया जेको हुन सां न करिणो,
कंहिं बि असांजे लिख पढ़ खे कोर्ट जेको आहे उहो सस्पेंड न कयो आहे। न जेकॾहिं साईं जन हुया अॼु कोर्ट में मौजूदु हुया, साईं जन खे ऑर्डर जी वधीक ख़बर हूंदी। इंटरिम ऑर्डर आहे, इहा हक़ीक़त आहे त इंटरिम लेवल ते कोर्ट नथी सस्पेंड करे सघे या जेको आहे सो अहिड़े क़िस्म जा ऑर्डर्स हू बि पैरेलल हलंदा, जीअं KPK में हले थी पई, ही बि पैरेलल हलंदा पिया। साईं जन हिकिड़ी नई ॻाल्हि कई आहे घुमरे साहिब जन त जेके पेंडिंग केसिस हलनि पिया नेब जा उहे कंटिन्यू कंदा। नेब को नई इंक्वायरी इनिशिएट न करे सघंदी, नओं को रेफरेंस फाइल न करे सघंदी, इहा नई ख़बर आहे। पर उन सां गॾो गॾु हुन जेका ॿी ॻाल्हि कई त ही नेब जे थ्रू इनक्रोच कयो वियो हो सूबनि जो हक़ु, अदरवाइज़ अॻे यको ईअं रहियो आहे त जेके सूबनि जी जेके खाता हुया उहे एंटी करप्शन जे मातहत हूंदा हुआ ऐं वफ़ाक़ी खातनि लाइ वफ़ाक़ जो को इदारो जेको आहे उहो FIA वग़ैरह कंदो हुयो। इन ई ॻाल्हि ते त मसइलो आहे, जंहिं ॻाल्हि ते जेको आहे सो ही हाई कोर्ट में अची पहुता आहिनि। आर्टिकल 142 में नाज़ साहब किथे बि न आहे लिखियलु त जेको आहे सो प्रोविंशियल लेवल ते जेको आहे सो जेको क्रिमिनल लॉ हूंदो उनजी एनेक्टमेंट या कानून साज़ी प्रोविंसिस कंदा ऐं वफ़ाक़ी इदारनि जे बारे में वफ़ाक़ कंदो, इहो लिखियलु ई कोन्हे। आर्टिकल 142 में न हू त ॿुधाए थो त इन खां पहिरियों नेब ठहण खां पहिरियों को बि अहिड़ो इदारो न हुयो मुल्क जे अंदरि जेको वफ़ाक़ी हुकूमत जे इदारनि ऐं सूबाई हुकूमत जे इदारनि में एट अ टाइम करे। सूबनि लाइ एंटी करप्शन हूंदो हुयो, वफ़ाक़ जे लाइ ॿिया इदारा हूंदा हुआ। हा त क्लियर आहे न, असां त कानून ते ॻाल्हायूं था न। असां चऊं था त पहिरियां न हुयो, कानून में मौजूदु आहे, हींअर 142 जी आर्टिकल मौजूदु आहे, 18 अमेंडमेंट बि उनखे ख़तमु न कयो। असां त इहा ॻाल्हि कयूं कोन था न माज़ीअ में छा रहियो आहे। साईं जन 1935 जो इंडियन एक्ट जी ॻाल्हि कई, ठीकु आहे, हूंदो, बिल्कुलु हूंदो। तव्हां कोर्ट जे साम्हूं बीठा आहियो, कोर्ट जे साम्हूं सियासत न हलंदी न, कोर्ट जे साम्हूं कानून हलंदो। कानून में लिखियलु आहे, कानून में किथे न आहे लिखियलु 142 में त प्रोविंसिस जा कंकरेंट लिस्ट में लिखियलु आहे न नाज़ साहब, कंकरेंट लिस्ट में लिखियलु आहे त सूबा बि करे सघनि था ऐं हू बि करे सघनि था। 143 हेठों विज़ात थो करे आर्टिकल त जेकॾहिं फेडरल लॉ पहिरियां खां मौजूदु आहे त इन लॉ डॉक्ट्रिन इस्तेमालु थींदो आहे ऑक्यूपाइड फील्ड। दिस फील्ड हैज़ बिन ऑक्यूपाइड बिकॉज द फेडरल गवर्नमेंट हैज़ एनेक्टेड द लॉ। हाणे ऑक्यूपाइड थी वई त प्रोविंसिस जी उहा जेका एनेक्टमेंट जो पावर आहे कंकरेंट लिस्ट में उहो ख़तमु थी वेंदो ऑटोमेटिकली। प्रॉब्लम हिते आहे। ऐं ॿी ॻाल्हि साईं जन क्रिमिनल लॉ जी जेका डेफिनेशन वठनि था पिया, साईं जन चवनि था डिक्शनरी मां खणी आया आहिनि, ईअं नाहे। एग्ज़िस्टिंग जेको आहे सो फील्ड में जेको आहे सो पेशावर हाई कोर्ट जी लार्जर बेंच जी जजमेंट हले थी पई, जेको KPK एहसाब कमीशन खे हुननि चैलेंज कयो, उन में कोर्ट क्लियर करे चुकी आहे त हीउ जेको नेब लॉ ऑर्डिनेंस आहे इहो क्रिमिनल लॉ आहे। ऐं जॾहिं जॾहिं बि जेको आहे सो सूबा को कानून ठाहींदा, जेकॾहिं उहो टसिल में ईंदो त उहो अप टू द एक्सटेंट ऑफ टसिल। हाणे सॼो जेको आहे सो तव्हांजो जेको सिंध असेंबली जो एक्ट आहे उहो नल एंड वाइड न थींदो जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि अॻिते हली त उहे हुन जूं शिकूं जेके नेब ऑर्डिनेंस सां टसल में अचनि थियूं उहे थींदियूं रहंदियूं जीअं KPK में हले थो पियो। हिननि छा कयो आहे जो KPK जो नालो इस्तेमालु कनि था पिया, पर KPK जो जेको एक्ट आहे उहो उन्हनि खां क्वाइट डिफरेंट आहे। उते सेक्शन 35 मां ॿीहर रिपीट थो कयां जंहिंमें लिखियलु आहे त जेकॾहिं नेब कंहिं माण्हू में हथु विधो त KPK एहसाब कमीशन उन में हथु न विझंदी। हीअ त सिधो सो रिपील पिया कनि न, जहिड़ो हिते ॻाल्हि न। पर हुन जेका ॻाल्हि कई त असांजे कंहिं बि हुन जेका ॿ ॻाल्हियूं कयूं न त हाणे नेब को बि हाणे ॿियो नओं केस न कंदी। नंबर 1 पेंडिंग केसिस खे ॾिसंदी। नंबर 2 नंबर 3 ॻाल्हि चई त पेंडिंग केसिस ते बि माण्हू जेके आहिनि ऐं गवर्नमेंट जी बि हुन ॻाल्हि कई त सिंध गवर्नमेंट बि इन में वञी सघे थी त जेको आहे इंटीरियम ऑर्डर जे ख़िलाफ़ ऐं माण्हू बि वञी सघनि था। बिल्कुलु हक़ीक़त ठीकु आहे न। ऐं टीं ॻाल्हि जेका हो चए थो पियो त भई असांजे ऑर्डर पंहिंजो लॉ खे हुननि कोन चयो आहे त भई हीउ जेको आहे तव्हां फेडरल जेको आहे पंहिंजो हुनखे ऑक्यूपाए कयो आहे त हिन लाइ तव्हांजो लॉ न कंदो। सही ॻाल्हि आहे। त हुन त बिल्कुलु वाज़े चयो आहे त हुननि जो लॉ एग्ज़िस्ट करे थो अॼु जीअं जो तीअं। जेकॾहिं अॼु जेकॾहिं ऑर्डर में ईअं आहे त भई नवां केसिस नेब इनिशिएट नथी करे सघे, पोइ त ॼण चओ त सिंध गवर्नमेंट जेको लॉ पास कयो आहे उहो त पोइ त बिल्कुलु इहो लफ़्ज़ जेकॾहिं पेंडिंग केसिस जे बारे में इंक्वायरी कंटिन्यू कंदी ऐं नवनि केसनि जे बारे में ॻाल्हि न आहे त ज़मीर साहब नवनि जी ॻाल्हि ई न लिखियलु आहे। घुमरे साहिब जी इंटरप्रिटेशन बिल्कुलु पोइ सही आहे ईअं न त जेकॾहिं जेको आहे सो हाई कोर्ट इहो ऑर्डर पास कयो आहे त तव्हांजूं जेके पेंडिंग इंक्वायरीज़ आहिनि तव्हां कंटिन्यू कयो। नओं एक्ट अची वियो आहे जंहिं जेको आहे सो हुननि खे रिपील कयो आहे जेको आहे सो नेब ऑर्डिनेंस खे त तव्हां जेको आहे सो एक्शन न खणी सघंदो त इंटरप्रिटेशन इहा प्रॉपर। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे पंहिंजो अगेन इहो लॉ ऐं कानून जा मसइला ऐं हुनजी लीगलिटीज़ ऐं कॉन्स्टिट्यूशनलिटीज़ पंहिंजी जाइ ते, पर असां वटि अमल दरामद करण लाइ त उहो ई साॻियो हूंदो नेब जो ही लॉ हुजे या हू लॉ हुजे। नेब खे कमर ज़मान चौधरी साहिबु जेको आहे उहो जीअं तव्हां चओ पिया त कोर्ट पुछियसि बाबा तूं फलाणो केस चुप, फलाणो उन ते तो ही चुप।
हाणे जेकॾहिं इहा असांजे इदारनि जी पोज़ीशन हूंदी त तव्हां ही कानून ठाहियो आहे हू कानून ठाहियो उनजो छा फ़ाइदो हा कना को हेॾां पकड़े असां हेॾां पकड़े छा कंदो? तव्हांजे हिन नेब जे जेको आहे सो एक्ट जेको एक्ट आयो आहे कमीशन एहसाब जो सिंध जो इन 1991 जे एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट एक्ट खे ख़तमु करे छॾियो ख़तमु करे उनखे रिप्लेस कयईं हाणे उहे जेके ऑफिसर्स हुया हाणे हिननि छा कयो आहे हिकिड़ी कमीशन ठाही अथऊं ॿी एजेंसी ठाही अथऊं जेके उन्हनि जा माण्हू हूंदा उहे सभु जेको आहे ॿीहर हिन में अची वेंदा नई हिकिड़ी जेको आहे फोर्स ठाहींदा जीअं नेब जी जेको आहे फोर्स आहे माण्हुनि जे घरनि ते रेड कंदी आहे टियों जेको आहे ही कमीशन जेका आहे हुन में जेको आहे प्रोसिक्यूटर जनरल AG ऐं जेको आहे ॿ टे ॿिया नुमाइंदा आहिनि सरकारी उहे जेको आहे हुननि जा मेंबर आहिनि जेके रिकमेंडेशन ॾींदा नेब जेको आहे हिननि जूं कोर्ट ठहंदियूं पंहिंजूं एहसाब कोर्टूं ठहंदियूं सिंध में जंहिंमें सेशन जज लेवल जो जेको आहे माण्हू वेंदो फ़र्क़ु त कोई कोन्हे हा हिकिड़ी ॻाल्हि भली कई अथऊं जो प्ली बार्गेन वारो जेको सिस्टम आहे नेब में या जेको आहे सो वॉलंटियरली रिटर्न वारो जेको कॉन्सेप्ट आहे उहो जेको आहे हिन एक्ट में उहो ख़तमु कयो आहे जंहिंजे बारे में सुप्रीम कोर्ट पहिरें ई ऑब्ज़र्वेशन ॾेई चुकी आहे त इहा शइ ग़लति आहे मां चवां थो मूंखे हिननि छा कयो हुन लॉ में छा लिखियलु आहे मूंखे त उन्हनि खां वधीक इहा ॻाल्हि आहे त इन ते अमल कीअं थींदो हा इहो साॻी सुप्रीम कोर्ट हिकिड़ो इदारो आहे या हाई कोर्ट कोर्टुनि जो इदारो उनजे बारे में बि ॾिसो तव्हां 50,000 सवालनि इफ़्तिख़ार चौधरी जे पुट जो जेको केस थियो अरसलान इफ़्तिख़ार जो मशहूरु केस ठीकु आहे न उनमें जेको असांजे कोर्टुनि जो रवियो हुयो ऐं ॿियनि केसनि में असांजे कोर्टुनि जो जेको रवियो आहे मूंखे ख़बर न आहे त क़ानूनी पोज़ीशन छा आहे उहो तव्हां बहितर ॼाणो था पर रवियो जेको हुयो पंहिंजो अदालत जो असांखे फ़र्क़ु नज़र आयो त साईं इहा ई त वजह आहे नाइक साहिबु जो अॼु जेको आहे GT रोड ते 4 ॾींहं मुसलसिल हिकिड़ो सीनियर पॉलिटिशियन सुप्रीम कोर्ट खे ईअं ॻाल्हाए थो त हिन जी मेन वजह छा आहे ऐं सुप्रीम कोर्ट एतिरो जुडिशियल रेस्ट्रेंट वठी वेठी आहे त माज़ी ख़राबु आहे न साईं माज़ीअ में अहिड़ियूं डिसीशन्स आयूं आहिनि न माज़ीअ में अहिड़ियूं डिसीशन्स आयूं आहिनि जंहिंजे करे माण्हू जेको आहे शक कनि था ऐं तव्हां ॾिसो न हाणे 18वीं तरमीम पास थी कोर्ट रखी छॾी चए असांखे 18वीं तरमीम हीअं करे ॾियो त असां त 18वीं तरमीम जो अप्रूवल तव्हां ॾींदासीं हा लाज़मी इहे कुझु शयूं हूंदियूं कुझु शयूं बिल्कुलु आहिनि इहे कुझु शयूं आहिनि असल में छा आहे त जॾहिं सियासत ऐं जेको आहे सो कानून पर जेको ॿी वॾी ॻाल्हि आहे पंहिंजो राशिद साहिबु त असां वटि सॼी गेम हले थी जुडिशरी जी एपेक्स कोर्ट्स ते माना सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट वधि में वधि हेठि जुडिशरी जेका कॉमनर जो जेको केस जेको आहे उन जो त कंहिं खां पोइ माना इफ़्तिख़ार चौधरी बि चयो त भई मां सभु इदारा ठीकु कंदुमि पर लोअर लेवल जी जुडिशरी खे ठीकु करण जी हुन को कोशिशि न कई अॼु बि असां वटि इहा ॻाल्हि आहे त असांजा 2-3 वॾा जेके पंहिंजो हाई कोर्टूं ऐं असांजी सुप्रीम कोर्ट जेका आहे उहा 2-3 मुख़्त केस जेको आहे खणी सॼी जेको आहे पंहिंजो असांजो हेडलाइन्स ऐं सॼो तवजो जो मर्कज़ बणियल आहिनि हेठियुनि कोर्टनि में छा थो थिए न असांजी जुडिशरी खे का परवाह आहे न असांजी पार्लियामेंट खे का परवाह आहे न असांजी जेको आहे हुनखे का परवाह आहे बदकिस्मती सां करोड़नि माण्हुनि जो केस त जेको आहे पंहिंजो वास्तो त हेठि जुडिशरी सां पवे थो न ऐं सभु इलाही फ़र्क़ु आयो आहे ऐं यकीन ॼाणो 10 साल आउं जज रहियो आहियां डिस्ट्रिक्ट जुडिशरीअ में जॾहिं आउं 2003 में अपॉइंट थियो हुयुमि ऐं हींअर जेको आहे सो जॾहिं जेको आहे सो आउं डिस्ट्रिक्ट कोर्ट्स खे ॾिसां थो पियो त ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे जजिस जी जेको आहे सो कोर्ट्स जो तइदादु वठी वियो जजिस जेको आहे सो मेरिट्स ते जेको आहे सो हाई कोर्ट में अपॉइंटमेंट थिए पई जहिड़े नमूने तव्हांजी सिंध गवर्नमेंट में आहे ईअं न आहे घणो तइदादु वधियो हूंदो हींअर घटि में घटि मुंहिंजे ख़्याल में 400 टाइम्स मथे जजिस आहिनि जेको 2003 में आउं अपॉइंट थियो हींअर जेका जजिस जी तइदादु आहे 400 टाइम्स मथे आहे जजिस जूं सैलरीज़ वधी वियूं ऐं यकीन ॼाणो सॼो ॾींहुं सिंध में घुमूं पिया ब्यूरोक्रेट सां मिलूं पिया इदारा हलूं पिया वकील आहियूं कोर्टुनि में ॾिसूं पिया जेकॾहिं वरी बि कोई ईमानदारीअ जो नालो आहे न किथे कोई इस्तेमालु थिए थो इहो जजिस में जुडिशरी में थिएव थो केस डिस्पोज़ल पिया थियनि असांजे केस ईंदो हुयो कंहिं ज़माने में जेको चवंदा हुआसीं इहो 6 सालनि खां पोइ मस ॾाढो ॾुखियो कमु आहे पंहिंजो राशिद साहिबु तव्हां ॾिठो त 13 जी जॾहिं इलेक्शन थी बीठी सभिनी चयो त आरो इलेक्शन आहे माना आरो इलेक्शन जो मतिलबु आहे ठीकु आहे बॉटम लेवल जी असां जुडिशरी ऐं हिकु अधु जज जी ॻाल्हि न थी पूरे सिस्टम जी ॻाल्हि थी हुनमें कोई हिकु अधु जज चई त फलाणे जज हे ग़लती कई या फलाणे जज जी मिस पंहिंजो इरेगुलरिटी कई या जेका उन कयो उहा ॿी ॻाल्हि आहे पर जॾहिं इहो टर्म इस्तेमालु थियो न आरो इलेक्शन जो मतिलबु आहे त असां हुतां खां वठी चीफ जस्टिस खे उनखे में चयो वियो जन माण्हुनि इल्ज़ाम हुयो उन वक़्तु इफ़्तिख़ार चौधरी खां वठी चयूं त आरो इलेक्शन आहे उन्हनि हेठि ताईं चयो सही आहे मतिलबु इहो असां वटि थियो असांजी जुडिशरी उन सॼी ॻाल्हि खे को नोटिस न वठो कुझु न चयो छाकाणि त मुल्क जी पूरी जुडिशियल सिस्टम जे मथां अॻियां हर्फ़ खड़ो कयो वियो
साईं असल में छा आहे न जंहिं मुल्क में रहंदो उन हालात में तव्हांखे मुंहुं ॾियणो पवंदो नाज़ साहिबु हिकिड़ो माण्हू जो पंहिंजी हार या पंहिंजो कमज़ोरी लिकाइण लाइ सॼो मलबो हणी छॾे जुडिशरी जे मथां मां तव्हांखे पाण ॿुधायां थो आउं रिटर्निंग ऑफिसर रहियो आहियां आउं असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर रहियो आहियां असां त कॾहिं कंहिं फ़ोन कोन कई आहे असांखे ॾे त कंहिं माण्हू प्रेशर कोन रखियो आहे असां पंहिंजो कुलीग सां रातिनि जो देरि ताईं वेही जेको आहे साईं रातिनि जो रातियूं वेंदा हुआसीं काउंटिंग थींदी हुई असां वटि त अहिड़ो को माहौल कोन ॾिठो आहे पर जेकॾहिं हूंदो बि सही इन लेवल जो तव्हां एलिगेशन पिया हणो त सॼी इलेक्शन ई रिगिंग लॻो न तव्हांजे साम्हूं लॻो न मां त चवां इहे एलिगेशन सियासी थी सघनि था हिते उहो न जेको हारिजी वेंदो आहे चवंदो आहे असांजी त मशीनरी इस्तेमालु थी फलाणो थियो हीअं थियो सियासत ते लॻंदा रहिया आहिनि हा, सियासी आवाज़। मशीनरी ते डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ते लॻंदा रहिया आहिनि पॉलिटिकल जेको आहे पावर थिया न, लॻंदा बिल्कुलु माज़ी आहे, रहिया दाग़दार पर आहे। हीअ त बिल्कुलु अनोखी ॻाल्हि आहे न त मुल्क जे ऐं हिकु अधु जज ते न मुल्क जी पूरी जुडिशरी जे लाइ चवण त भई आरओज़ जेको आहे उहो मैनूवरिंग कई आहे सॼी बसि इलेक्शन उहो जुडिशियल रेस्टेंट वठनि था सभिनी जहिड़नि मामलनि में जेकॾहिं कोर्ट का काए पवंदी त पोइ कोर्ट कहिड़ा कमु कंदी दिस वॉट आई एम सेइंग हा, हा, त बिल्कुलु। असांजे मुल्क जा जेके इदारा FIA बि कमु न करे तव्हांजो नेब बि कमु न करे एंटी करप्शन बि कमु न करे तव्हांजी पुलिस बि कमु न करे तव्हां लॉ एनफोर्सिंग बि कमु न करे तव्हांजो अमन अमान जो कमु माना पुलिसिंग जो कमु तव्हां ॾेई छॾियो फ़ौज खे बाक़ी ॿियो सॼो कमु एहतिसाब जो आहिनि जा समूरा इदारा आहे पंहिंजो उहो कमु ॾेई छॾियो तव्हां सुप्रीम कोर्ट खे त पोइ त कमु न हलंदो न भाई साहब इदारा कमु न कंदा त सुप्रीम कोर्ट इंटरवीन कंदी नी तव्हां हीउ जजमेंट ॾिसो नवाज़ शरीफ़ साहब जहिड़े पावरफुल माण्हूअ खे तारीख़ में पाकिस्तान जे 70 साल तारीख़ में आम माण्हू खे त ख़बर पई न हे त जेसिताणी माहौल क्लियर थींदो नेब कोर्ट में जंहिं महिल केसिस हलंदा उते तव्हांखे अछे कारे जी ख़बर पइजी वेंदी पहिरियों दफ़ो इहो थियो आहे न पर इदारा कमु कीअं कंदा उन जो जेसिताईं असां को घस ऐं रस्तो न मथो ॻोल्हींदासीं वेठो आहे न सुप्रीम कोर्ट चई छॾियो आहे न नेब जे मथां सुप्रीम कोर्ट वेठी आहे ॾिसूं बाबा रेफरेंस कीअं था फाइल कयो नेब जी अदालत जे मथां सुप्रीम कोर्ट वेठी आहे अहिड़ा मिसाल एग्ज़ाम्पल्स ठहंदा त अॻिते तव्हांखे महसूसु थींदो नी ॾिसजे तव्हां जेकॾहिं मां ॾाढो क्वाइट होपफुल आहियां तव्हां जेकॾहिं उम्मीद आहियो त खणी फ्यूचर मां या जेको आहे सो हिन माहौल मां इवन हीउ बि जेको जहिड़ो हले थो न वफ़ाक़ जो ऐं सिंध गवर्नमेंट जो जेका बि ईंदी बहितरी ईंदी आम माण्हू खे ख़बर पए पई पहिरियां किथे ख़बर हूंदी माण्हूअ खे त जेको आहे जुडिशियल लिस्ट छा थींदी आहे राशिद फेडरल साहब लिस्ट छा तव्हांजी वॾी महिरबानी साईं प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश कंदा इजाज़त सां गॾु